अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठू अरवा वाला मौजू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे। दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे। दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। सभिनी मखलूकनि में दुनिया में इंसान या मखलूक आहे। सभिनी मखलूकनि में दुनिया में इंसान या मखलूक आहे, जेको खाधो रधे पचाए पेट भरण लाइ खाईंदो पीअंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे। दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। दुनिया में खाधो खाइणु पीअणु पोशाक पाइणु रिहाइश दवा सुटियूं फकियूं ज़रूरतूं बि। दुनिया में खाधो खाइणु पीअणु पोशाक पाइणु रिहाइश दवा सुटियूं फकियूं ज़रूरतूं बि। इन सॼी ॻाल्हि जी तोखे शनास, इन सॼी ॻाल्हि जी तोखे ख़बर आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे। दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। वापार वखर सोडो सोडण लहरुनि में लुॾंदड़ ओड़ाह में ओलियल सख़्त तूफ़ान तेज़ तिख लुड़। वापार वखर सोडो सोडण लहरुनि में लुॾंदड़ ओड़ाह में ओलियल सख़्त तूफ़ान तेज़ तिख लुड़। सर्दी गर्मी ख़ौफ़ ख़तरे वारे मागनि तां सलामतीअ सां लंघाए पहुचाईंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे। दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। जोश मां उत्साह सां चाह सां तवकल करे वकुरे तिख वखर सलामतीअ सां पहुचाईनि। जोश मां उत्साह सां चाह सां तवकल करे वकुरे तिख वखर सलामतीअ सां पहुचाईनि। मींहं जे पाणीअ जो वसकारो लहरुनि जी लिपेट हुजे या वहकुरो या मौज ज़मीन ते ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे। दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। हथ में कीं हुअण पोइ भले हाम हणण वेढनि कमु नाज़ुक आहे। मुक़रर हड ताईं त टेसी ताईं अमल माणक जीअं बेबा आहे। हथ में कीं हुअण पोइ भले हाम हणण वेढनि कमु नाज़ुक आहे। मुक़रर हड ताईं त टेसी ताईं अमल माणक जीअं बेबहा आहे। जे अगरि बेजा ख़वाहिशूं ग़ालिब थियो पवनि त उन जो एतिरो मान नथो रहे, ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे। दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। न की माल खज़ानो धन दौलत न को सघ ज़ोर बिना पैसे रुपए ठली थाम हणण ठली हाम हणण सुॾका टॾा साह खणण।
न की मालो खजानू धन दौलत न को सघ ज़ोर, बिना पैसे रुपए ठली हाम हणण, सुॾका ठॾा साह खणण। ख़ुदा जे मदद खां सवाइ वीचारो इंसान पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुची बि कोन सघंदो आहे। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे, दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी तो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शरगाह जाई वसिफ़नि खां पनाह घुरां तो, तूं पनाह ॾे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी तो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शरगाह जाई वसिफ़नि खां पनाह घुरां तो, तूं पनाह ॾे। हिम्मत तौफ़ीक़ अता कर, कुवत ताक़त अता कर, सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर, सुखियो सताबो आसूदो आसूदगी अता कर। या अल्लाह तवाब नाफ़िय करीम अल रहमान अल रहीम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, न तारनि खे सुख न नदियुनि खे वहण खां बस आहे, दुनिया में सभु का शइ हिकु जंबश में आहे।